चढ़ाव थी मथे। हाँ हाँ हाँ, पहिरां गुरूअ खे यादि कर। हे भगवान गुरु बाबा हिम्मत ॾिजांइ असांखे, सुख सां सफ़ाई पूरी थिए असांजी। हे गुरु बाबा असांखे हिम्मत ॾिजांइ, असां अॼु खां सफ़ाई चालू था कयूं, सफ़ाई खत्म करण ताणी असांखे बिल्कुलु बीमार न कजांइ। न पोइ बि बीमार न कजांइ, सुख सां सफ़ाई थिए ईअं चइबो आहे। सुख सां सफ़ाई थिए, हाँ। ठीकु आहे। हाणे अगरि गुरूअ खे यादि कयो अथव त ॿिया कुझु रूल बि ठाहियो सफ़ाईअ जा। पहिरियों रूल इहो, घर जी सफ़ाई असां अॼु खां चालू था कयूं। अॼु खां वठी जेको बि कचिरो निकिरंदो वेंदो सभु ॿाहिरि ढेर ते वेंदो। छो ढेर ते वेंदो भाई? रदीअ वारे खे ॾींदमि न। कोई रदीअ वारो अॼु ताणी मां न ॾिठो आहे हिन कॉलोनीअ में, इन लाइ ढेर ते वेंदो। न कोई ढेर ते न वेंदो, मां पापा खे ॾींदमि, 400-500 फ्रीअ में वञनि। पापा खे दुकान मां फुर्सत आहे कान, 4 सालनि जो हिनमहिल ताणी टुटल भंगार पियो आहे, तंहिंखां फिटी कयो न। न तूं हिनजी टेंशन न कर, रख अंदर, पापा खे ॾींदीमांइ, 400-500 मिली पवंदा। ॿी ॻाल्हि, घर में जंहिं ॾींहुं सफ़ाई थींदी तव्हां सिर्फ़ ऐं सिर्फ़ दाल चांवरनि जा देॻा लाराईंदव। न जेके दाल चांवर खाईंदा, मांखे फुल्को ॾिजांइ पचाए करे। सभु इहे रूल पंहिंजा रख पाण वटि। एॾी देर रोटीअ में ई लॻी वेंदी त तव्हां सफ़ाई केॾी महिल कंदास? इहो ई तूं बड़बड़ करण में ई वेही रहो, कर सफ़ाई थी वेंदी। फुल्को अच्छा ॾिजांइ। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जेको तव्हां विच विच में मांखे चांहि लाइ हर हर डुकाईंदा आहियो, उहा चांहि तव्हां ठाहींदव। ॾिसो हाणे हेॾी सफ़ाईअ में बीहंदासीं 2-3 कलाक त चांहि त लहणी न। चांहि तव्हां ठाहींदव? मां छो ठाहींदमि? मां बि त कम ई थी कयां न वेठी। ससु जो फर्ज़ु आहे कि नूंहं जो? घर जी मालकिन केरा? नूंहं जो फर्ज़ु आहे चांहि ठाहिण। मालकिन केरा? मालकिन त मां आहियां। जॾहिं घर में लेबर लॻंदा आहिनि त चांहि केरु ॾींदो आहे लेबरनि खे? मालकिन ॾींदी आहे। त पोइ पर मालकिन जो कमु आहे, नूंहं जो वती आहे त नूंहं करे न। कम त लेबर वारो था करायो न, छॾो तव्हांखे कुझु मञणो ई न अथव।